13 लख ॿारनि खां जबरी पोरियो वठण ॻणती जोॻो अमल आहे। सिंध चाइल्ड लेबर सर्वे 2023-24 ते रद्दअमल ॾींदे वॾे वज़ीर चयो त सर्वे मूजिबि 1996 ईस्वी खां 2024 ईस्वी विच में चाइल्ड लेबर में 50% घटिताई सुठो समण आहे। मुराद अली शाह चयो त उहा घटिताई सिंध हुकूमत जे ॿारनि खे जबरी पोरे खां बचाइण लाइ खयल क़दम जो नतीजो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां ॿारनि जी मुलाज़मत ते पाबंदी एक्ट 2017 ईस्वी लागू करण जी हिदायत कई वई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 13 लख ॿारनि खां जबरी पोरियो वठण ॻणती जोॻो अमल आहे। सिंध चाइल्ड लेबर सर्वे 2023-24 ते रद्दअमल ॾींदे वॾे वज़ीर चयो त सर्वे मूजिबि 1996 ईस्वी खां 2024 ईस्वी विच में चाइल्ड लेबर में 50% घटिताई सुठो समण आहे। मुराद अली शाह चयो त उहा घटिताई सिंध हुकूमत जे ॿारनि खे जबरी पोरे खां बचाइण लाइ खयल क़दम जो नतीजो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां ॿारनि जी मुलाज़मत ते पाबंदी एक्ट 2017 ईस्वी लागू करण जी हिदायत कई।